ठुकराठो मां खे ख़बर ॾींदा हलूं। सज्जाद हुसैन मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ ठुकराठो जे ॻोठ ढोलण मोहतम जे रहवासियुनि जो आयल स्कीमुनि जो तरक़ियाती कम न थियण ख़िलाफ़ हुआ एहतिजाज। ठुकराठो लॻे ॻोठ ढोलण मोहतम में तरक़ियाती कम न थियण करे अॻूणे MNA ऐं MP सैद खुर्शीद अहमद शाह ऐं ॼाम इकरामुल्लाह धारेजो खां मुतालबो कयो त असांजो ॻोठ पुराणो ऐं क़दीमी आहे। असांजे ॻोठ जो आयल कम ठेकेदार मनपसंद माण्हुनि जो करे थो। असीं मुतालबो कयूं था त असांजे ॻोठ जो कमु कराए ॾिनो वञे। ॻोठाणनि में असगर अली मोहतम, पीरबख्श मोहतम, शमन अली मोहतम ऐं ॿियनि चयो त असां पीपल्स पार्टी जा पुराणा वोटर आहियूं। असांजे ॻोठ जी सर्वे कराए मालिकी कई वञे। साईं असां ग़रीब आहियूं, हिते वेठा आहियूं बंदि ते ढोलण ॻोठ। ठीकु आहे, उन जे बावजूद में असांजा कम बि आया आहिनि। ढोलण ॻोठ जो कमु आयो आहे, असांजो कमु ठेकेदार खणी करे वञी ॿिए पासे कमु करायो आहे। 20 सालनि खां वठी असां PP जा सॾूं था, PP खे वोट ॾेई PP खे कामयाब बि कयूं था। हिन महिल ताईं गवर्नमेंट असां सां को तावर कोन थी करे। न गवर्नमेंट असां वटि आई बि आहे, न ॾुख पुछियो आहे, न सुख पुछियो आहे। हिन महिल बि असां साईं खुर्शीद अहमद शाह खे अपील कयूं था त महिरबानी करे असां ग़रीब आहियूं, असांजी तव्हां मालिकी बि कयो, असांजी मदद बि कयो। असांजी नाली न आहे, असांखे वॾा तंग हूं नेकर न आहे असां वटि। असांजे साईं खे अर्ज़ु आहे त असांजो सरकारी बंदि पियो आहे, असांखे ईअं नेकर हणाए असांखे नालियूं हिते ई कराए ॾे। असांखे ॿ पासे बि नथो थी सघे त असां पंहिंजो रस्तो वठूं, कंहिं ॿी पार्टी में वञूं हलिया। असांजो 200-250 घर आहे, 300 घर आहे। असांजी कोई हिन महिल मालिकी असां उमिरि खां वठी पीपल्स पार्टी जी ख़िदमत कंदा रहिया आहियूं, कंदा रहंदासीं इंशाअल्लाह ताला। असांखे का बि सहूलियत ॻोठ ठिकरारे में ढोलण ॻोठ में का बि सहूलियत न आहे। जेको वोटनि लाइ अचे थो असांखे कूड़ा डटा ॾिनूं, कमु करियूं, हलिया था वञनि। असांखे ॾुख आहे पीपल्स पार्टी जो, रहंदासीं बि पीपल्स पार्टी आहे। सैयद खुर्शीद अहमद शाह खे गुज़ारिश आहे नोटिस वठी ॻोठ ढोलण ॻोठ जी ख़िदमत कई वञे। असांखे कंहिं शइ जी बि न आहे। असांखे छो त ॿी पार्टी जे वात में नथा वञूं, कंहिं ॿी पार्टी में वञूं। असां जीअं भुटे जो नारो लॻंदो, जीअं भुटे जा थी रहंदासीं। असांखे बस कमु खपे।